अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां मटर पुलाव की रेसिपी शेयर थी कयां। पीस पुलाव। आज मैं मटर पुलाव बना रही हूँ। ये मेरे पास मटर हैं। मटर आप अगर ज़्यादा पसंद है तो ज़्यादा ले सकते हैं, कम डालना चाहें तो कम डाल सकते हैं अपनी मर्ज़ी के हिसाब से। और 2 गिलास चावल हैं जो 1 घंटा पहले से भिगोए हुए हैं। उसके साथ है ये स्याह ज़ीरा, काला ज़ीरा, पुलाव ज़ीरा भी कहते हैं। और 2 टमाटर हैं कटे हुए, और 1.5 टेबल स्पून जो है अदरक लहसुन है। और खुश्क मसालों में नमक मिर्च हस्बे जायका, थोड़ी सी हल्दी, आधा टीस्पून धनिया। और उसके साथ है ये 4 पत्ते लिए हैं मैंने, छोटे छोटे हैं। तेज़पात, ये 2 टुकड़े दालचीनी के, कुछ काली मिर्चें हैं, और 1 बड़ी इलायची, और थोड़े से लौंग 4-5, और ये 3 टेबल स्पून दही। ठीक है। तो हाँ हिन जे लाइ जेके शयूं मूंखे खपनि थियूं, ही पीस आहिनि मटर। जेतिरा तव्हांखे वणनि पंहिंजे हिसाब सां, घणा पसंदि कयो त घणा विझी सघो था, घटि चाहियो त घटि विझो। 2 गिलास चांवर आहिनि, 1 कलाक खां भिगल आहिनि। सुरह जीरी आहे, पुलाव जीरी। असांजो सिंधियुनि जो पुलाव न कंप्लीट थींदो आहे तेसि ताईं। ऐं 1.5 टेबल स्पून आहे अदरक थूम पीठल, ही 2 टमाटर आहिनि, ऐं लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च मर्ज़ी जे मुताबिक़। ऐं 1/4 चमचो नंढो 1/4 टीस्पून जेको आहे हैड आहे, 1/2 टीस्पून धाणा आहिनि पीठल। कमाल पट आहे, ही नंढा नंढा पन आहिनि, 4 खयां आहिनि। दालचीनी जूं 2 टुकरियूं आहिनि, कुछ कारा मिर्च आहिनि 2-3, हिकिड़ो वॾो फोटो आहे, 4-5 लौंग आहिनि, ऐं उन सां गॾु ही 3 टेबल स्पून जेको आहे ॾही आहे। त हाणे सभिनी खां पहिरियों हिन पासे ज़रूरत जे मुताबिक़ चांवरनि ऐं मटरनि जे हिसाब सां तेल खणी उन में मूं ही 2 बसर ब्राउन कया हैं। 2 प्याज मैंने ब्राउन कर ली हैं। ऑयल अपने जितने आप चावल लेंगे और मटर भी हैं साथ में, तो उस हिसाब से डालेंगे। तो अभी सबसे पहले इसमें मैं डाल रही हूँ टमाटर। असां हिन में सब खां पहिरियों टमाटर ऐं अदरक थूम ऐं ही मसाला पीठल भी ऐं साबित भी, पिसा हुआ मसाला भी, साबित मसाला भी, अदरक लहसुन और टमाटर, ये डाल के ढककर मैं इसको 4-5 मिनट पकाऊंगी, या थोड़ा सा ज़्यादा, ताकि टमाटर गल जाए। ही सब मसाला विझण खां पोइ हिनखे ढक ॾेई मां कुछ मिनट हिनखे पचाईंदमि एसि ताईं जो ही टमाटर जेके आहिनि उहे चङी तरह सां ॻरी वञनि। सो हिनखे ढक ॾेई छॾियूं था। पंज मिनट हिनखे मूं पचाया हुआ, 5 मिनट मैंने इसको पकाया है। अदरक लहसुन जो था वो फ्रीज़ किया हुआ था, तो वो डिफ्रॉस्ट हो चुका है, और टमाटर भी नरम हो गए हैं। अदरक थूम फ्रीज़र मां निकतल ॻंढो हुयो तो उहो भी नरम थी ॻरी वियो, टमाटर भी कुछ नरम थी विया आहिनि। ऐं हाणे ही मटर आहिनि फ्रीज़र जा निकतल, ये मटर भी जो है ये बर्फ़ के दाने बने हुए फ्रीज़र में से निकले हुए। तो अभी ये आधे गले नरम टमाटर के साथ में ये मटर भी डाल देती हूँ। तो ही मटर भी मां हिन सां गॾु थी विझां, छो त ही बर्फ़ ॼमियल मटर आहिनि। हाणे हिननि जो पाणी भी निकिरंदो मटरनि जो, त थोड़ी देरि मां हिनखे ढक ॾेई छॾे ॾींदमि, त इन में ही मटर भी ॻरंदा ऐं टमाटर चङी तरह सां ॻरी वेंदा। हल्की बाहि ते हिनखे कोई 7-8 मिनट छॾे था ॾियूं। ये मसालो चंगी तरह तैयार थी रहा है, मसाला अच्छा बन रहा है, ये मटर भी जो है इसमें आहिस्ता आहिस्ता पक रहे हैं। तो अभी साथ ही में इसके दही भी डाल देती हूँ। कि गॾु मूं दही भी विझी छॾी आहे, ऐं हाणे इन हल्की बाहि ते पचंदो रहंदो, त जीअं ॾहीअ जो पाणी भी सुकी वञे ऐं तेसि ताईं मटर जेके आहिनि चङी तरह ॻरी वेंदा। अच्छा, ये डिपेंड करता है कि मटर जो है बहुत पके हैं या नरम हैं, जल्दी गलने वाले। अगर बहुत पके हों तो उनको थोड़ा ज़्यादा टाइम लगेगा। इनको मैं इतनी देर तक पकाऊंगी कि दही का पानी भी खुश्क हो जाए और तेल जो है इसका अलग से नज़र आए, तब तक ये मटर जो है अच्छी तरह से गल चुके होंगे। इसको दही जो पानी भी सूखी हुआ, दही का पानी भी खुश्क हो गया है, तेल जो है वो अलग से नज़र आ रहा है, और मटर जो है वो गल चुके हैं, शक्ल से आपको लगेगा। ठीक है, मटर ॻरी विया आहिनि ऐं दही जो पानी खुश्क थी वियो आहे। ऐं हाणे थोड़ी तेज़ बाहि करे हिनखे 1 मिनट भुञंदासीं। आग मैंने थोड़ी सी इसकी तेज़ कर दी है, 1 मिनट इसको हम भून लेंगे अच्छी तरह से, और उसके बाद इसमें चावल मैं डाल दूंगी। ठीक है, हिनखे 1 मिनट असां तेज़ बाहि ते भुञूं था, ऐं उन खां पोइ मां हिन में चांवर विझंदमि।
चांवर हमेशा मां जंहिं पानी में भिजाईंदी आहियां उन में ही पचाईंदी आहियां। जिस पानी में आप चावल भिगोते हैं उसी में मैं पुलाव जो है वो पका लेती हूँ, या सादा चावल में उसी में पका लेती हूँ। तो ये पानी भी डालेंगे साथ में, और अगर कम पड़ गया तो थोड़ा पानी और शामिल कर लेंगे। ठीक है। तो ही चांवरनि वारो पानी ऐं चांवर ये असां इन मटरनि में विझंदासीं, ऐं जेकॾहिं पानी खुटो घटि थियो त पोइ असां हिन में थोरो ॿियो पानी बि शामिल कंदासीं। ये हाणे असांजो ॿोड़ जेको आहे चङी तरह मसालो भुॼी वियो आहे। ये सालन जो हमने बनाया है, मटर और मसाला ये अच्छी तरह भुन चुका है। तो अभी इसमें मैं चावल शामिल कर लेती हूँ। चावल इनमें विझी छॾिया आहिनि ऐं थोरो ॿियो पानी भी शामिल कयो आहे। थोड़ा सा पानी मुझे और डालना पड़ा। और एक चीज़ हमेशा याद रखें कि जब भी चावल पकाते हैं तो जो नए चावल हैं वो थोड़ा सा कम पानी लेते हैं, पुराने चावलों में थोड़ा ज़्यादा पानी डाला जाता है। तो आपके पास कौन से चावल हैं उस हिसाब से आप पानी डालें। ठीक है। तो नवा चावर कुछ घटि पानी खणंदा आहिनि, पुराना चावर थोड़ो पानी वधीक खणंदा आहिनि। तो तव्हां वटि जेके चावर हुजनि उन हिसाब सां तव्हां पानी विझो। ऐं हाणे हिन में मां सुरह जीरी भी विझी छॾी आहे ऐं सावा मिर्च भी, 2 साबित सावा मिर्च, 2 हरी मिर्चें साबित डाल दी हैं, और ये स्याह ज़ीरा भी डाल दिया है। अभी ढककर मैं इसको पकाऊंगी यहाँ तक कि इसका पानी खुश्क हो जाए। जब तक पानी खुश्क होगा तब तक हम इसको ढककर पका लेंगे, और बीच में इसको हिलाना है, घुमाना है, और इसका नमक भी चख लेना है। चांवरनि जो हिन मरहले ते लूण चखी वठबो। इस टाइम पे नमक चख लेंगे, और अभी इनको और पकाना है जब तक पानी खुश्क हो जाए। चांवरनि जो पानी सुकी वियो आहे। हाणे असां ॾींदासीं हिननि खे दम। ऐं ही ॾिसो, हमेशा जॾहिं हेतिरो पानी हुजे जो मथां थोड़ी फुड़ फुड़ नज़र अचे, जब ये हल्के हल्के से बबल्स नज़र आए तब ये टाइम होता है चावलों को दम पे लगाने का। और दम पे लगाने के लिए हमेशा नीचे कोई तवा पुराना या इस तरह की कोई चीज़ ये मैं लगा रही हूँ, जो ख़ास तौर पे दम देने के लिए है। और ये 10 से 12 मिनट में इसको दम पे रखूँगी। 12 मिनट थी विया आहिनि। असां हिन जा दम चेक था कयूं। ये हमेशा ऊपर से थोड़े से चावल निकाल के चख लेने चाहिए। दम हिन जो कंप्लीट थी वियो आहे। बाहि मां बंदि थी कयां। 12 मिनट कोई फिक्स टाइम ना है। हमेशा मथां थोड़ा चांवर कढी चेक कजन, खाई ॾिसजनि। अगर पची विया हुजनि त ठीकु आहे, बाहि बंदि कजे। अगर न त पोइ हिननि खे अञा थोड़ी देर दम ॾेई छॾिजे। तो 12 मिनट कोई फिक्स टाइम नहीं है। हमेशा जो है वो ऊपर से थोड़े से चावल निकाल के चेक करने चाहिए। अगर वो पक गए हों तो ठीक है, नहीं पके हों तो उनको दोबारा और थोड़ा सा दम दे देना चाहिए। हाणे असां हिननि खे कढूं था। ये मज़ेदार मुंहिंजो मटर पुलाव तैयार आहे। हिनखे मां शामी कबाब सां ऐं रायते सां सर्व कंदमि। इसको मैं शामी कबाब और रायते के साथ सर्व करूँगी। सो अगर तव्हांखे ये मुंहिंजी रेसिपी वणी हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, चैनल मुझे सब्सक्राइब कयो, तो जीअं मुस्तक़बिल में अञा मां कुछ सिखाइणु चाहियां, शेयर करणु चाहियां, तो तव्हां आसानी सां ॾिसी सघो। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमाल कयो। अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लगी हो तो आप वीडियो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, के कम जी शइ सां, के सुठी डिश सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त दियो। अल्लाह वाही।